अवामी जुमे इंटेलेक्चुअल फोरम पारां सिंध में धारनि जी आबादकारी ऐं उन्हनि खे पंहिंजे मुल्कनि लाइ नेकाली न ॾियण ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं अबरार काज़ी, अमानुल्ला शेख, अली शेर वसाण, ज़ाहिदा डाहिरी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतिजाजी कैंप क़ाइमु कई वई। एहतिजाजी कैंप ते अवामी तहरीक जे अॻवान नूर अहमद कातियार, अवामी वर्कर्स पार्टीअ जे बख्शल थल्लो, जेसिंध महाज जे अॻवान ख़ालिद जुणेजो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त पाकिस्तान जे ठहण खां वठी अॼु ॾींहं ताईं हुक्मरान पंहिंजे मफ़ाद हासिल करण लाइ सिंध खे आलमी यतीम खानो बणाए छॾियो आहे। इहो असां अॻु में शुरूआत करे चुका हुआसीं कराची खां। हीउ ॿियो फेज़ आहे। असीं महसूस था कयूं पिया त सिंध हाणे धारियुनि जी आबादकारीअ खे बर्दाश्त करे नथी सघे पई ऐं धारियुनि जी आबादकारी सिंध जे इक़्तिसादियात खे बिगाड़े छॾियो आहे, सिंध जे सियासत खे बिगाड़ण में आहे। अवां ॾिसो त मुसीबत इहा आहे त ॿियनि इलाइक़नि मां माण्हू अचे हिते MP ऐं MN था थियनि पिया इन्हनि सभिनी शयुनि खे रोकण लाइ। ऐं ख़ासि करे अॼु जेको धरणो आहे या कराची में जेको धरणो हयो अथसि त हिन वक़्तु सॼे मुल्क में 30 खां 35 लख अफ़गान मुहाजिर रहनि था। उन्हनि जो चङो ख़ासो हिसो सिंध में रहे थो ऐं ख़ासि करे कराची में थो रहे पियो। हाणे सिंध इन्हनि जी जेको आहे दॿा या इन्हनि जो भार बर्दाश्त नथी करे सघे, छो त इन्हनि जे अचण सां हिते हिकिड़ो त लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन पैदा थी आहे, उन सां गॾु गॾु बेरोज़गारी थी आहे। सिंध में हिकिड़ो वॾो इशू खड़ो थी वियो आहे, वॾो मसइलो खड़ो थी वियो आहे ॿार धारियुनि जी आबादकारी जो। काफ़ी ॾींहंनि खां सभु क़ौम परस्त पार्टियूं इन ॻाल्हि ते यक ज़बान आहिनि ऐं प्रोटेस्ट करे रहियूं आहिनि त असांखे धारिया आबादकारी असांखे न खपे सिंध में, असां सिंध जी अक़लियत में तब्दील थी वेंदासूं। हाणे वेझे में वरी अफ़गाननि जो मसइलो थी पियो आहे जिन खे 3 जून ते हितां वापसि वञिणो हुयो। अक़वाम मुतहिदा एग्रीमेंट हिन जो ख़तमु थी चुको आहे। इन्हनि खे वापसि करण जे बजाए इन्हनि खे वधीक हिते रहण जी इजाज़त ॾिनी वई आहे। जून में कराचीअ खां ही एहतिजाज असां शुरू कयो। हाणे असां हैदराबाद में आहियूं। हैदराबाद खां पोइ असां सखर खां लाड़काणे ऐं सिंध जे सभु डिवीज़न खां थींदा पोइ असां हिकु APC कोठाईंदासीं गो अफ़गानी गो जे सां, छो जो सिंध में धारी आबादकारी वधंदी पई वञे। पर जेकी आहे जॾहिं सुप्रीम कोर्ट जो हुकुम आहे त 30 जून ते अफ़गान खे पंहिंजे मुल्क वापसि नेकाली ॾिनी वेंदी त उन खां पोइ सिंध हुकूमत ख़ामोश आहे। अॼोको जेको एहतिजाज आहे अवामी जमहूरी फोरम इंटेलेक्चुअल फोरम जी तरफ़ां अवामी तहरीक तरफ़ां असीं उन जी मुकमल हिमायत करियूं था ऐं असीं सम्झूं था त सिंध में जेको धारियुनि जो मसइलो आहे उहो इंतिहाई अहम मसइलो आहे। जीअं सिंध में ॿिया पाणी जो मसइलो उहो बि अहम मसइलो आहे, सिंध में डोमिसाइलनि जो उहो बि अहम मसइलो आहे। सिंध में धारियां हिकिड़ी प्लानिंग तहत उन धारियुनि खे सिंध जे शहरनि मथां कब्ज़ो कयो वियो आहे, सिंध जे रोज़गार मथां कब्ज़ो कयो वियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।